ड्रिब मेयर शाह फंक्शनली खे अलविदा चई पीपल्स पार्टी में शमूलियत इख्तियार कंदड़ गुलाम कासिम हुजण पंहिंजे हिमायतुनि सां गॾिजी जिलानी हाउस ड्रिब मेयर शाह पहुतो। उन मौक़े ते पीपल्स पार्टी सखर डिवीज़न जे जनरल सेक्रेटरी अॻूणे MP पीर सैयद मोहम्मद बचल शाह जिलानी PPI में शमूलियत इख्तियार कंदड़ गुलाम कासिम हुजण खे मुबारकूं ॾींदे गुलनि जा हार ऐं सिंध जी सकाफ़त अजरक उॾाई। उन मौक़े ते PPI अॻवान पीर सैयद मोहम्मद बचल शाह जिलानी ॻाल्हाईंदे चयो त गुलाम कासिम हुजण पीपल्स पार्टी में शमूलियत जो बहितरीन फ़ैसिलो कयो आहे। खेसि भली कार कयूं था। सिंधी माण्हुनि जी ख़ुशहाली सिर्फ़ु पीपल्स पार्टी वटि आहे। ॿिए पासे गुलाम कासिम हुजण चयो त फे लीग सिंध जे अवाम खे सवाइ ख़्वाब ॾेखारण जे कुझु बि नाहे कयो। फे लीग खां रस्ता धार कया आहिनि। हाणे जीअं न मरण पीपल्स पार्टीअ सां गॾु आहे। कुझु ॾींहं अंदरि पीपल्स पार्टी जो वॾो जलसो मुनक़द करे पंहिंजे हिमायतुनि ऐं बिरादरी सां गॾिजी बाज़ाब्ता ऐलान कंदुसि। पीपल्स पार्टी अवामी पार्टी आहे जंहिं अवाम जा मसइला तरजीह बुनियादुनि ते हल कया आहिनि। रिपोर्ट मोहम्मद यूसुफ चांडियो ड्रिब मेयर शाह।